नाज़रीन, सिंध में बल्दियाती निज़ाम मुकम्मल नाकाम थी चुको है। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके यूसीज़ जा चेयरमैन आहिनि सिंध में, उहे उन्हनि माण्हुनि जे आॾो ई सिर्फ़ु जवाबदेह पंहिंजो पाण खे सम्झनि था जिन बंगुलनि ऐं जिन माण्हुनि उन्हनि खे टिकेटूं ॾिनूं। अवाम जे साम्हूं उहो पाण खे कंहिं बि क़िस्म जो को बि रिस्पॉन्सिबल ज़िम्मेदार या जवाबदार नथा सम्झनि। तंहिंजे करे असांजे सिंध में तमामु तर यूसीज़ ऐं टाउन जा चेयरमैन बंगुलनि ऐं उन्हनि माण्हुनि जा ई ॿांह जोड़ी बणिजनि था ऐं सरकारी आयल जेका अवाम जी बजट आहे उहा अवाम ते ख़र्चु करण जे बजाए उन्हनि ई माण्हुनि जे चवण ते या उन्हनि बंगुलनि ते ख़र्चु करे छॾनि था जिन बंगुलनि या जिन नोटेबल या सियासतदाननि बोहतारनि MPs MNs जिन उन्हनि खे टिकेटूं ॾिनियूं आहिनि। इन जे करे असांजो बल्दियाती जेको निज़ाम आहे उहो मुकम्मल करप्ट ऐं गैरफ़ाल ऐं बेफ़ाइदा बेसूदबंद बणिजी चुको आहे। अहिड़े क़िस्म जी ख़बर अव्हांखे ज़िले शिकारपुर जे UC गाइजा मां ॾियूं था त UC गाइजा जो जेको चेयरमैन आहे अब्दुलसत्तार अबड़ो, उहो वॾो करप्ट थी वियो आहे। इन अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट आई आहे। इसरार अहमद अबड़ो जेको TLP जा अॻुवान आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त शिकारपुर ज़िले जे UC गाइजा जो चेयरमैन जेको आहे उहो अब्दुलसत्तार अबड़ो, उहो इंतिहाई करप्ट थी वियो आहे। मामूली क्रास ठाहिण लाइ बि तयारु न आहे। समूरी सरकारी बजट कुझु पंहिंजे खीसे में त कुझु पंहिंजे सरपरस्तनि ऐं मनपसंदनि में विराए छॾे थो। इसरार अहमद अबड़ो जो चवणु आहे त किरास न हुजण सबबि ॻोठाणा सख़्तु मुश्किलात में हुया। UC चेयरमैन मुसलसल धाइण बावजूदि ॻोठाणनि जी तकलीफ़ खे दूरि न कयो त उनखां पोइ मजबूर थी करे जेके TLP जा उतां जा अॻुवान आहिनि ऐं जेके इन 193 जा कैंडिडेट बि हुया TLP जी टिकट तां हाजी इसरार अहमद अबड़ो जिन उन्हनि तहरीक लबैक जे अॻुवान पारां ॻोठ गाइजा जे मैन चौक अल हुसैनी नज़ जामिया मस्जिद जे भरिसां ख़ालिक दाद जे दुकान साम्हूं टुटल किरास नए सिर तामीर कराए वरितो आहे। TLP अॻुवान इसरार अहमद अबड़ो जो चवणु आहे त UC गाइजा जो चेयरमैन अब्दुलसत्तार अबड़ो मुकम्मल करप्ट थी चुको आहे। हीउ सरकारी पैसे खे ज़ाती जागीर सम्झी इस्तेमालु करे वियो। माना 12 लख जी बजट अचण बावजूदि UC जे कंहिं बि ॻोठ में को बि कमु नाहे थी सघियो। हिन लोकल गवर्नमेंट जे मिनिस्टर सिंध गवर्नमेंट तो आला हुकाम खे अपील कई आहे त मज़कूरा चेयरमैन ख़िलाफ़ क़ानूनी ऐं अख़लाक़ी कार्रवाई करे उनखे सीट तां डीसीट कयो वञे ऐं उनखे कंहिं क़िस्म जी का सज़ा ॾिनी वञे त हू जेको सरकारी पैसो आहे उहो मनपसंद माण्हुनि ते ख़र्चु करण जे बजाए उहो अवाम ते UC जे ॻोठनि ते ख़र्चु करे।